लोक सक़ाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 19हें प्रोग्राम आलमी ओताक में देसी ऐं परदेसी पिरियुनि खे सिक भरियो सलाम। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अव्हां लाइ ही प्रोग्राम सिंध सुगढ़ लोक अदब तंज़ीम सलाद जी मरकज़ी ऑफिस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मां पेश करे रहिया आहियूं। आलमी ओताक जो अॼोको 19हों प्रोग्राम जंहिंजो मौज़ू आहे मौलवी हाजी अहमद मल्लाह जी शख़्सियत ऐं फ़न। आलमी ओताक में अव्हां कंदा आहियो ख़ुशीअ वारी खीकार ऐं मोकिलींदा आहियो प्यार भरिया पैगाम तोड़े सिक भरिया सनेहा। जेकॾहिं अव्हां चाहियो था त लोक अदब ऐं सिंधी ॿोलीअ जो पैगाम घर घर ऐं समूरनि सान्याहवंदनि वटि पहुचे त पोइ हिन प्रोग्राम आलमी ओताक खे वधि खां वधि शेयर करियो ऐं बणिजो क़ौमी अदब ऐं क़ौमी ॿोलीअ जा ख़ैरु ख़्वाह। सजन साईं, आलमी ओताक अॼोके हिन प्रोग्राम जो ख़ुसूसी मौज़ू मौलवी हाजी अहमद मल्लाह जी शख़्सियत ऐं फ़न आहे। अचो त उन प्रोग्राम जी शुरूआत में मौलवी हाजी अहमद मल्लाह जो कयल मंज़ूम तर्जुमो ऐं सूरह फ़ातिहा जो इब्तिदाई आयतुनि जो तर्जुमो अव्हां जे साम्हूं रखूं था। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे। ॾेई न पचारे मिड़ियना महिरबान घणो। जुगाए जबार खे सभु काई साराह। जुगाए जबार खे सभु काई साराह। पालणहार पिरथणीअ हरदम हमेशाह। सखी सबा जो घणो मालिक मशरगाह। तोई पूॼियूं तुहाई पिनूं हिमायत हरगाह। सुहायूं सई वाटड़ी वाट उन्हनि जी वाह। जन खे तोड़ां तोड़ कई नेमतूं नेबाह। जन ते कावड़ नाहिका ऐं न गस कना गुमराह। आमीन या अल्लाह इहो अर्ज़ अघाईं। सूरतुल फ़ातिहा जो मंज़ूम तर्जुमो जंहिं जो तख़लीकार ऐं सिंधीकार हुयो मौलवी हाजी अहमद मल्लाह रहमतुल्लाह अलैह। सजण साईं, सुबेली साथियो, क़दीम अदब लोक अदब ऐं सिंधी ॿोली सिंधी समाज सिंधी क़ौम जा ख़ैरु ख़्वाहो। हिन पल हलूं था हिन सिंध जे बल्कि दुनिया जे तमामु अज़ीम मुअर्रिख़ अज़ीम मुतरजिम जे ज़ाती ज़िंदगीअ जी ॼाण वठूं ऐं ख़बर पवे त मौलवी हाजी अहमद मल्लाह जी शख़्सियत
केॾी अज़ीम शख़्सियत आहे। मौलवी हाजी अहमद मल्लाह जे पीउ जो नालो नांगियो मल्लाह हो। संदसि ॻोठ जो नालो कंडो आहे, जेको देह लूहण तपे चोरहडी तालके बदीन जे यूनियन काउंसिल भोगड़ा मेमण में आहे। संदसि जनम जी तारीख़ में सवानह निगारनि 1877 ईस्वी ते इतफ़ाक़ कयो हो, पर हाणे डॉक्टर असद जमाल पल्ली जी जदीद तहक़ीक़ मूजिब उहो साल 1895 बीहे थो, जेको 100% सही आहे। मौलवी हाजी अहमद मल्लाह नंढपिण वारे दौर में माल चारियो आहे। उहा माल चारण वारी किर्त 11 सालनि जी उमिरि ताईं जारी रखियाऊं। पोइ खेनि ओचितो इल्मु हासिलु करण जो इश्तियाक़ पैदा थियो। अहिड़े नमूने माल चारण छॾे पाण इल्म जे हुसूल लाइ पंहिंजे ॻोठ जे वेझो हिकु मकतब में वञी वेठा। सभ खां पहिरियां ई पाण ॿहडमीअ जे मकतब में हाफ़िज़ अब्दुल्ला मंदरे वटि वञी पढ़ियो। उन बैदि इल्म जी उञ उझाइण लाइ भोगड़ा मेमण, बदीन, सिजावल, घैड़ो ऐं नांगो शाह जे मकतबनि मां तइलीम हासिलु कयाई। उन इल्म जी हासिलात में खेसि 17.5 साल लॻा। संदसि आख़िरी उस्ताद मौलवी ख़ैर मोहम्मद मगसी हो, जेको घड़े जे मकतब में मुअल्लिम हो। मौलवी साहब खेसि ख़ैर मोहम्मद ख़िज़रीअ जे लक़ब सां यादि कयो आहे। उन मकतब में तहसील हासिलु कयाई। साणसि 3 ॿिया बि साथी हुआ, जन जी साणसि गर्दिस्तार बंदी थी। उन्हनि साथियुनि में मौलवी अब्दुल जलील खट्री, रहंदड़ ख़ान जो ॻोठ तालको टंडरो बागो, मौलवी मोहम्मद उमर तीवणो, मौलवी मोहम्मद उमर थेबो, ॻोठ रिप तालको बदीन, ऐं मौलवी मोहम्मद सम्मो, ॻोठ करनाली लॻखोरवा तालको शहीद फाज़िल राहू। इन्हनि जा नाला शुमार आहिनि, जेके मौलवी हाजी अहमद मल्लाह जा क्लासमेट हुआ ऐं साणसि गॾु पढ़ंदा हुआ ऐं दिस्तार कयाऊं। इल्म जी तहसील खां पोइ पंहिंजे ॻोठ कंडी में मोटी आयो ऐं ॻोठ नूर मोहम्मद मंदरे, लाखे पीर ऐं ॿहडमी जे मदरसनि में मुअल्लिम थी रहियो। उन बैदि बदीन जे मदरसे मज़हरुल उलूम में मुअल्लिमी जा फ़राइज़ बजा आंदाईं, जिते पाण 1932 ईस्वी ताईं रहिया। उन अरसे दौरान मौलवी साहब बिदअत जे रस्मुनि ऐं ग़ैर इस्लामी तरीक़नि ख़िलाफ़ भरपूर शाइरी शुरू कई। सजण साईं लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 19हें प्रोग्राम आलमी ओताक़ में अव्हां देसी ऐं परदेसी पिरनि खे आजिज़ रहमतुल्लाह लाशारी तरफ़ां सिक भरियो सलाम। अॼोको ही असांजो प्रोग्राम मौलवी हाजी अहमद मल्लाह जी शख़्सियत ऐं फ़न जे हवाले सां आहे। अवां पिरी प्यारनि दोस्तनि दिलवारनि जा मोहब्बत भरिया मैसेज अचनि पिया। अवां सभिनी खे भलीकार। सभ खां पहिरीं मां थोराइतो आहियां मोहम्मद मोहसिन चांडियो, जेको मदीने मुनवरा खां पाण खे ॿुधे पियो। उन सां गॾोगॾु सिराज दिल महर जो थोराइतो आहियां। जमालुद्दीन भलाई सऊदी अरब जिद्दे में पाण खे ॿुधनि पिया। मोहम्मद उस्मान महर तालके ठुल ज़िले जेकबाबाद में पाण सां गॾु आहिनि।
सिंध सलामत सागर मलाणो पाण खे ॿुधे पियो कनाए रहियो आहे ऐं उन सां गॾोगॾु मोहम्मद उस्मान महर पंहिंजी सॼी संगत खे सलाम चवनि था। ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण अवां हाला खां असां सां गॾु आहियो। अवां खे आलमी औताक में भलीकार जोखियो नईम रोज़ जे मामूल जीअं गॾाप कराची खां पाण सां गॾु आहे। मुमताज़ भुट्टो मुबारकपुर जो सीनियर बरक़ सहाफ़ी पाण सां गॾु आहे। वफ़ा यासीन आराई पाण सां गॾु आहे। शहबाज़ अली शोरो हैदराबाद मंझां फ़क़ीर तारिक हुसैनी पाण सां गॾु आहे ऐं मुमताज़ अली भुट्टो प्रोग्राम खे पसंदि करे थो। ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण चवनि था अॼोको मौज़ू तमामु दिलचस्प हूंदो। रईस लाशारी सलाम चवनि था। वफ़ा यासीन आराई पाण सां हिन पल फुलजी स्टेशन खां गॾु आहिनि। वफ़ा यासीन अवां खे आलमी औताक में भलीकार चऊं था। बलोचिस्तान ससुई पुनू जे पारां लस ॿेले मंझां पाण सां गॾु आहिनि। मोहम्मद दाऊद बाखड़ो मोहम्मद यासीन महरुल्ला मोहम्मद उमर ऐं अयूब बाखड़ो सजण साईं अवां सभिनी दोस्तनि खे आलमी औताक में भलीकार। रबनवाज़ लाशारी पाण सां गॾु आहिनि। इमदाद अयूब खोहारो हुसैनाबाद में पाण सां गॾु आहिनि ऐं प्रोग्राम खे ॿुधनि पिया। इमदाद साईं अवां खे आलमी औताक में भलीकार चऊं था। रज़ा बबर सूफ़ी सत्तार इनायतुल्ला ख़ालदी पाण सां हिन पल गॾु आहिनि। अमीर अली तुन्यो पाण सां गॾु आहिनि। अमान मस्कत मंझां उन परॾेही प्रिय खे बि आलमी औताक में भलीकार। अब्दुल्ला गफ़ारी पाण सां हिन पल गॾु आहिनि। रहमतपुर शरीफ़ लाड़काणे मंझां अब्दुल गफ़ार अवां खे आलमी औताक में भलीकार। मोहतरम फरमान अली पीरज़ादो कासमाबाद हैदराबाद में ॿुधे पियो ऐं वफ़ा यासीन आराई अवां जा बार बार मैसेज जोखियो नईम पाण सां गॾु आहे ऐं लिखनि था त सभ खां अॻु सलाम ऐं भलीकार। उनखां पोइ अवां तमामु सुहिणो मज़मून वंड करे वॾा वड़ कया आहिनि। मौलवी अहमद मल्लाह न फ़क़ति लाड़ जो पर पूरी सिंधी क़ौम जो सरमायो आहे। जोखिया नईम अवां जूं महिरबानियूं। बशाम अली मीरजत हिन पल पाण सां गॾु आहे ऐं आलमी औताक में बशाम अवां खे भलीकार। रसूल बख्श लाड़ रबनवाज़ लेगारी लुकमान रिज़वी पाण सां गॾु हूंदो आहे रोज़ जे मामूल जीअं कराची खां। लुकमान साईं अवां खे आलमी औताक में भलीकार चऊं था। मोहम्मद ज़रीफ़ सारियो सऊदी अरब जिद्दे मंझां पाण सां गॾु आहे ऐं मोहम्मद नसीर उर्फ़ नाले मिठो हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह तमामु हिन सिंध जो वॾो शाइर उन जो फ़र्ज़ंद आहे। मोहम्मद नसीर नाले मिठा साईं अवां खे बि आलमी औताक में भलीकार चऊं था। छो न मोहम्मद नसीर नाले मिठे जा उहे सिक भरिया सनेहा प्यार भरिया पैगाम ऐं तमामु बहितरीन लफ़्ज़ जेके हुन मौलवी हाजी अहमद मल्लाह खे भेटा तौरु लिखी मोकिलिया आहिनि त पंहिंजे प्रोग्राम जे उन शाइरीअ जी शुरूआत में मौलवी हाजी अहमद मल्लाह रहमतुल्लाह अलैह खे लफ़्ज़नि जी भेटा मोहम्मद नसीर जे तरफ़ां अहमद जे अल्फाज़नि में आसिक कंदी सिक संदी सुरहाण। अहमद जे अल्फाज़नि में आसिक कसंदी सुरहाण काफ़ियनि रदीफ़नि जी थी ॾिसजे हिन वटि खाण। करे तर्जुमो क़ुरान जो वेही कयईं वाखाण। नाले मिठा मां सचो सबक़ु सजण जो वाह अदा बरख लेखक दीनी स्कॉलर। यकीनन नाले मिठे ही वाखाण कई आहे
ऐं नाले मिठा माण सचो सबक सुरहाण जो, नाले मिठे महेश्वर जूं सिक बनियूं सिटरूं। तव्हांजे प्यार भरियन पैगामनि ऐं मुहबत भरियन मैसेजनि जो तमामु वॾो अंग आहे। मोहतरम रज़ा बबर लिखे थो, ए मसनद नशीनो घणो ई थियो, हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली कयो तो मलाइक जो मसजूद इंसान अचे। आबिद अज़ीज़ पाण सां गॾु आहिनि, थाणे बुला ख़ान कोहिस्तान खां, रबनवास लगारी मातली खां पाण सां हिन पल गॾु आहिनि। अली अकबर मुग़ेरी तमामु बरख आलिम, ॾाहा अदीब, लतीफ़ साईं जा पारखू रोज़े मामूल जियां पाण सां गॾु हूंदा आहिनि। फरमान अली पीरज़ादो प्रोग्राम खे साराहे थो ऐं तारीफ़ कनि था। फरमान साईं अवां जूं महिरबानियूं, वॾा वड़। अब्दुल्ला गफ़ारी हिन पल पाण सां गॾु आहिनि। लिखनि था, ॾाढो पीर बख़्श बिरोही, मुक़द्दस गुल बिरोही, दरगाह शरीफ़ बाड्र खां ॿुधनि पिया। सजन साईं अवां सभिनी खे भलीकार। रज़ा बबर चवे थो, लाड़ जे लाल जी कहिड़ी ॻाल्हि कयूं। सजन साईं अवां जा मुहबत भरिया मैसेज, उन्हनि जो सिलसिलो जारी आहे ऐं यकीनन अवां सभिनी जा थोराइता आहियूं। पर अॼोके प्रोग्राम जो जेको मौज़ू आहे, उनवान आहे ॾेही ऐं परॾेही। पिरीं प्यारा पाण सां गॾु आहिनि, उन्हनि खे साईं मौलवी अहमद मल्लाह रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी खां बि वाक़िफ़ कंदा हलूं। अव्हांखे ॿुधायोसीं पे त मौलवी हाजी अहमद मल्लाह तमामु वॾे अंग में शेर लिखिया आहिनि। आला पाए जो शाइर हो, मदरसे मज़हरुल उलूम जो मुदर्रिस हो। किन सबबनि जे करे मौलवी अहमद मल्लाह उन बैदि मदरसे मज़हरुल उलूम खे छॾे काज़ियावाह जे ओभर वारे कप वटि हिकु ज़मीन जो टुकड़ो वठी उते हिकु मस्जिद शरीफ़ ऐं हिकु मदरसे अनवारुल उलूम जो बुनियादु रखियो। पंहिंजो घर बि उते ठहिरायईं। पाण उन मदरसे जो हेड मुअल्लिम थी रहियो। उन मदरसे में मौलवी अब्दुल गफ़ूर सीताई, मौलवी अब्दुल वहाब लुंड, मौलवी गुल मोहम्मद ख़ासकेली, मौलवी मोहम्मद हारून चन्ना ऐं मौलवी अब्दुल्लाह जूणे जो मुअल्लिम तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौरे हुकूमत में मस्जिद ऐं मदरसे खे औक़ाफ़ जी तहवील में ॾिनो वियो। हिन वक़्तु उहा मस्जिद जामे मस्जिद मौलवी अहमद मल्लाह जे नाले सां मौजूदु आहे ऐं संदसि क़ाइमु कयल मदरसो हाणे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ग़रीबाबाद जे नाले सां मरूफ़ ऐं मशहूरु आहे। मौलवी अहमद मल्लाह 1920 में हज करण लाइ हरमैन शरीफ़ैन जो सफ़र कयो। उहो सफ़र हुन सामूंडी जहाज़ ऐं उठनि जे काफ़िले ज़रिए कयो। उहो सफ़र मुहबत, इश्क ऐं जुनून जो सफ़र हो। उन वक़्तु संदसि अजीब कैफ़ियत हुई, दिल दयारे हबीब ऐं ख़ाने ख़ुदा जी ज़ियारत लाइ बेचैन हुई। संदसि तासराती कैफ़ियत कहिड़े हाल में हुई, उन जो इज़हार बयान करण खां ज़ुबान क़ासिर आहे। ख़ुदा जे घर काबतुल्लाह जे तवाफ़ ऐं गुनाहनि जी मग़फ़िरत लाइ आज़ी नेज़ारी ऐं इबादत खां पोइ काफ़िले वारा महबूब मदनी जी ज़ियारत लाइ मदीने मुनव्वरा ॾांहुं रवाना थिया। उहो समूरो सफ़र रोअण, तड़पण ऐं फतकण में गुज़रियो
अखियुनि मां लुड़कनि जी बरसाति वसाईंदा रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवाना महबूब जी सिक जे सफ़र खे झागींदा। जॾहिं मदीने जे मुज़ाफ़ात में दाख़िल थियनि था तॾहिं लुड़क लारूं करे वहण लॻनि था ऐं मदीने जे मुनारनि ते नज़र पवण सां बेअख्तियार मौलवी हाजी अहमद मल्लाह जी ज़ुबान मां अल्फाज़ अदा थियनि था, हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीर जा। अचो त अव्हांखे उस्ताद मिठू कच्छी जे आवाज़ में मोहतरम मौलवी हाजी अहमद मल्लाह जी तमामु बहितरीन उहा शाइरी ऐं मदीने जी हाज़िरी वारा आलाप ॿुधायूं। बंदर मूं दूर थिया परार कीअं पुॼा न मूं वटि हड़ न जिकी रहे चे कीअं चढ़ा ईंक जी पातणी फिरना पुॼा कारण थी करियां दिलि तो दर उबेद ना को जे इन सफ़र ते संभळे लही त हिननि शयुनि जी ज़रूरत आहे। कहिड़ियूं शयूं की ॿेड़ी जा असबाब आहिनि। सौदागर समंड जा लाजू लाल वटे ला ला सौदागर समंड जा लाजू लाल वटेज अच्छा औलाद जा चङा चिटाएज सिर सभई शुगलात जा खुआ खूब खणेज सत सुखान सर करे छजेरियूं वॾे 12 13 15 17 सिंगारेज साढी सठ सैयद चवे पूरी पुॼाएज मुला मोलम ख़बरूं पुछी परूड़ेज वसकाहुम रबहुम शराबुन तहूरा इहो पाणी पाक पिएज जेके सिके सबको पिरी सो पसेज ओ लुड़ में की मलुड़ेज त सुतड़ साम्हूं इहो सफ़र किथे मंज़िल मक़सूद वञ मदीने मंगणा तूं अखियूं पेर करे वञ मत मदीने मंगणा तूं अखियूं पेर करे जित मानकी मोहम्मद जाम जी पिझर क्यों झोट करे जलो पसी जान बजो नैन सैन ठरे फिर तूं पेर भरे कज ज़ियारत जाऊं कजां अॼुकल्ह हरमैन शरीफ़ वञण जे लाइ कई बंदोबस्त आहिनि। हवाई जहाज वञनि पाणी जा जहाज हिन खां अलावा हिकिड़ो त उहो ज़मानो ॾिठोसीं जंहिंमें बाहि रोड बसूं बि वयूं। अक्सर करे अॻे पहिरीं ज़माने में वीचारा हाजी पियादा वेंदा हुआ। पियादो सफ़र केच मां करनि था पोइ ईरान मथां फिरी पोइ किन सालनि खां पोइ वेंदा हुआ। हिकिड़ो काफ़िलो निकितो सिंध मां पर सिंध बदीन खां उन काफ़िले में मियो हाजी अहमद मल्ला मौलवी साहब गॾु हुआ। हलंदे हलंदे काईंदे काईंदे किन सालनि खां पोइ विया राति हुई राति आया ओद जबल ते
ॾाढा थकी पिया आहियूं, इतने निंड करियूं, सुबुह जी नमाज़ पढ़ी वरी हलिया वेंदासीं, सुम्ही पिया, फजर जी नमाज़ पढ़ी फारग थिया, शाम मदीने जा नज़ारा ॾिसण में आया, उहे ओठी चवण लॻा हाजियो हाजा मदीना माना हू मदीनो छा पिया ॾिसनि, जेतो हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीर जा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीर जा अॼु कया ओठिन इशारा, अॼु कया ओठिन इशारा, हू मुनारा मीर जा हू मुनारा हू पंधनि जा काय जॾहिं पता पुछण लॻा हाजी अवांजो पंध में विंदर जियापो कहिड़ो हो, काफ़ काय काफ़िलो ओ पेड़ो ग़रीबन खे ग़रीब, काफ़ काय काफ़िलो पेड़ो ग़रीबन खे ग़रीब, काफ़ काय पेड़ो ग़रीबन खे ग़रीब, बस जबल त्याजी जियारा, बस जबल त्याजी ओ बस जबल त्याजी जियारा, हू मुनारा मीर जा बस जबल त्याजी, बस जबल त्याजी जियारा, हू मुनारा मीर जा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीर जा अॼु कया ओठिन इशारा, अॼु कया ओठिन इशारा, हू मुनारा मीर जा हू मुनारा हू हू मुनारा मीर जा अॼु कया ओठिन इशारा, हू मुनारा मीर जा, हू नबीअ जी नील सोनी आहे थी निकिरी निशान, जीअं सूहन उभ में तारा, हू मुनारा मीर जा। इहे आलाप ऐं अंदाज़ असांजे मौलवी हाजी अहमद मल्लाह ऐं उनजे काफ़िले जे हाजिन सगोरनि पंहिंजे अंदर जो इज़हार ज़ाहिर कयो ऐं दयारे हबीब जी दामन में लुड़कनि जूं लारूं भेटा ॾिनऊं। सॼा सारा 8 ॾींहं ऐं रातियूं महबूब मदनी जी पेरांदीअ में इबादत कंदे ज़िक्र अज़कार कंदे अखि छिंभ में गुज़री विया। जानिब खां जुदा थियण जे तसवुर सबबि अखियुनि मां लुड़कनि जूं लारूं जारी थी वियूं। रोई रड़ी मोकिलायाऊं। उन मौक़े ते मौलवी अहमद मल्लाह हिकु रिकत आमेज़ मोकिलाणीअ जो शेर लिखियो, जेको मजमूई तौरु 45 बंदनि ते आहे। उहा रोज़े मुबारक में पढ़ी रोंदे मोकिलायाई। संदसि लिखियल कुझु बंद अव्हां जे समाअतुनि जी नज़र कयूं था। मौलवी हाजी अहमद मल्लाह रहमतुल्लाह अलैह जन जॾहिं मोकिलायो पे मदीने मां, तॾहिं उन्हनि इज़हार फ़रमायो
हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा ए शाह आलम अलविदा, सरदार सबनी सैयदा ए शाह आलम अलविदा, हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सुल्तान सूरत बासफ़ा, तो हथ शफ़ात जी शफ़ा ए शाह आलम अलविदा, मुंहिंजो बहर बेड़ो कजां, मोटी संदम मेड़ो कजां, अहमद अहद भेड़ो कजां, ए शाह आलम अलविदा, ए शाह आलम अलविदा। सजण साईं मौलवी हाजी अमन मल्लाह जो तमामु हिकिड़ो वॾो प्रोफाइल आहे, वॾी हिकिड़ी इल्मी अदबी ॾाहप ऐं सुञाणप आहे। क़ुरान करीम जो नूरुल क़ुरान तर्जुमो। नूरुल क़ुरान मौलवी साहब जो हिकु बेमिसाल कारनामो आहे, जंहिंजी इब्तिदा ऐं इख़्तिताम जे अरसे बाबति पाण पंहिंजे मंज़ूम सवाने उमरी में फ़रमाइनि था, 55 खां पोइ पयुमि पह तर्जुमे सिंधीअ संदो, उमिरि पूरी 65 में तर्जुमो थियड़ो तमामु। ॾह साल मुसलसिल जफ़ाकशीअ सबबु हू अक्सर नाचाक रहंदो हो। उन्हनि 10 सालनि जे अरसे में मौलवी अब्दुल्ला जूणे जो अब्दुल मजीद अबड़ो, अल्लाह जुड़ियो मल्लाह ऐं अल्लाह वरायो उमराणी संदसि कातिब हुआ, जेके सभई वफ़ात करे विया आहिनि हिन वक़्तु। नूरुल क़ुरान जे मंज़ूम तर्जुमे जी तकमील ते पहुचण वक़्तु संदसि इहा तमन्ना हुई त उन जी इशाअत अल्लाह पाक मूंखे अखियुनि सां ॾेखारे ऐं पोइ भली मूंखे पाण वटि घुराए वठे। ख़ुदावंद ताला संदसि उहा तमन्ना पूरी कई ऐं अम्म जो पारो मोहम्मद उस्मान डीपलाई जे क़ुरान प्रेस में शाया थियो। उन बैदि अरबाब हाजी अल्लाह जुड़ियो पंहिंजे ई ख़र्च ते सॼो क़ुरान करीम जो मंज़ूम सिंधी तर्जुमो नूरुल क़ुरान जे नाले सां कराचीअ मां छपायो। उन डुक ड्रोड़ में मौलवी अब्दुल्ला जूणे जे सां गॾु अल्लाह जुड़ियो मल्लाह संदसि बांह बेली थी रहियो। नूरुल क़ुरान जे छपचण में 2-3 साल लॻी विया। 1967 धारे नूरुल क़ुरान छपजी संदसि अखियुनि अॻियां आयो। पाण रब करीम जा लखें शुक्र बजा आंदाई जो संदसि 10 सालनि जो पोरियो तकमील ते पहुची चुको हो। उन बैदि अक्सर बीमार रहियो ऐं बीमारी दौरान 19 जुलाई 1969 में छंछरु जे ॾींहुं शाम जो 3:30 बजे पाण पंहिंजो पसाह धणीअ जे हवाले कयई। मां हिन पल थोराइतो आहियां उन्हनि पिरी प्यारनि दोस्तनि दिलवारनि जो, जेके असांजी हिन आलमी औताक खे ॿुधनि पिया। लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जो 19हों प्रोग्राम आलमी औताक, जेको मौलवी हाजी अहमद मल्लाह जी शख्सियत ऐं संदसि फ़न जे मौज़ूअ ते आहे। के बुर्दी बलोच मोहतरम दोस्त असांखे ॿुधनि पिया ऐं उन सां गॾोगॾु मोहम्मद उस्मान महर कुझु वंडियो आहे सिटरुनि जो। मां सभिनि जो थोराइतो आहियां।
सजण साईं, असांजो मोहतरम दोस्त साईं अब्दुल्ला गफ़ारी लाड़काणे मां लिखनि था त मौलवी अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह हुज़ूर पीर मिठा रहमतुल्लाह अलैह साईं जन वटि दरबार रहमतपुर शरीफ़ में ख़लीफ़े महबूब इलाही बख्श मौजूद पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला मोहम्मद करमल्ला इलाही अलमारूफ़ दिलबर साईं जा वालिद माजिद हुआ ऐं उन्हनि सां गॾिजी करे मौलवी हाजी अहमद मल्ला हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में आया हुआ ऐं पीर मिठा जी सोबत बि माणियाऊं। अब्दुर्रज़ाक मल्ला गोतकरण खान शोरो मां पंहिंजे प्रोग्राम में गॾु आहे सूफ़ी सत्तार इनायतुल्ला ख़ालदी चवनि था सुभान अल्लाह जज़ाकल्ला। मोहतरम दोस्त मिठल महेसर पाण सां गॾु आहे, प्रोग्राम खे पसंदि करे थो। मां थोराए थो आहियां मोहतरम कमरदीन महर जो अरशद ममून शोरो पाण खे हैदराबाद मां कनाए पियो ॿुधे पियो। असांजो बहितरीन ॾाहो ॾातदणी सुरीलो सुघड़ अब्दुल गफ़ूर हमायूं जे दरगाह हमायूं शरीफ़ खां मोहतरम साहिब ॾिनो सदायो पाण सां गॾु आहे। साईं साहिब ॾिना अव्हां खे आलमी उताक में भलीकार। मोहतरम दोस्त बिलावल सोमरो पुछणु चाहे थो त ही प्रोग्राम मूंखे व्हाट्सएप ते मिले। सजण साईं, ही आलमी उताक मुंहिंजी फेसबुक ID ते मौजूदु आहे ऐं अव्हां शेयर करे पंहिंजी ID ते रखी सघो था, डाउनलोड बि करे सघो था। फरहान बाजारी पाण सां हिन पल गॾु आहे। सखी लाल कलंदर शहबाज़ जी नगरीअ जो पाड़ेसरी शहर बाजारा खां मोहतरम दोस्त मौलाना गौस बख्श ॼामड़ो पाण सां गॾु आहे ऐं प्रोग्राम खे पसंदि कनि था, सलाम चवनि था। साईं वालेकुम अस्सलाम। प्रोग्राम खे पसंदि करण लाइ अव्हां जी महिरबानी। नूर हसन हाले पोटो पाण सां गॾु आहिनि। असांजा तमामु बहितरीन दोस्त इंतिहाई आशिक़ रसूल मोहम्मद रशीद क़ासमी पाण सां गॾु आहिनि। मोहम्मद रशीद अव्हां खे आलमी ओताक में भलीकार। फरहान बाजारी अव्हां खे भलीकार। मोहतरम मोहम्मद दाऊद बाखड़ा साहब, अव्हां शेख हमर ऐं शेख इब्राहिम जे हवाले सां कुझु सिटरूं कुझु मालूमात मोकिली आहे ऐं असीं चाहींदासीं त उन्हनि लसबेले जे अज़ीम शाइरनि जे हवाले सां ख़ुसूसी प्रोग्राम ज़रूरु कबो आलमी ओताक में ऐं उन्हीअ में अव्हां उन्हनि जी तफ़सीली ऐं तहक़ीक़ी मज़ीद मालूमात जेका ॼाण आहे उहा असां सां ज़रूरु शेयर कजो, ज़रूरु असां ताईं पहुचाइजो। मोहतरम अब्दुल्ला ख़ान शाहणी पाण सां गॾु आहिनि। हज़रत जलाल खट्रीअ जे पाड़ेसरी ॻोठ दीन मोहम्मद शाहणी मोंदर ज़िले दादूम जा असांजो तमामु ॾाहो ॾातदणी भलोड़ शाइर, भलोड़ अदीब ऐं अदीबनि जे ॾेही परॾेही अदीबनि जे काफ़िले जो उनखे सरवाण चवां या अॻवान चवां, मुहब चवां, दोस्त चवां। मोहतरम साईं मुमताज़ आंदल सोमरो रोज़ जे मामूल जीअं रहनुमाई करे रहिया आहिनि, पाण खे कनाए रहिया आहिनि, ॿुधी रहिया आहिनि। अब्दुल्ला ख़ान शाहणी अव्हां सॼी संगत खे सलाम चया आहिनि। अव्हां जूं महिरबानियूं वॾा वड़। मोहतरम दोस्त फरमान पीरज़ादो प्रोग्राम खे पसंदि करे थो, लिखनि था माशा अल्लाह। आजिज़ चन्ना पाण सां गॾु हूंदा आहिनि। भेज दस्तगीर दम दस्तगीर ID तां सलाम कनि था, प्रोग्राम खे पसंदि कनि था। अशरफ अली शोरो अव्हां जूं महिरबानियूं आलमी उताक में अव्हां खे भलीकार। असांजो मोहतरम दोस्त सना ख़ान ऐं अदीब शाइर सीनियर सहाफ़ी करीम बख्श करीम पाण सां गॾु आहे ऐं लिखनि था साईं माशा अल्लाह जहिड़ी तरह मौली साहब खे तव्हां पेश करे रहिया आहियो इहा रूहानी मोहबत आहे। सजण साईं
साईं मौलवी हाजी अहमद मल्लाह न रुगो इलाइक़े लाड़ जी पट्टी पर सरज़मीन सिंध जो तमामु वॾो शाइर आहे, जंहिं ॿी शाइरी त ॾिनी पर उन जो हिकिड़ो जेको वॾो अहसान आहे क़ुर करीम जो मंज़ूम तर्जुमो दुनिया जे अंदरि इहो तमामु वॾो कारनामो आहे मौलवी साहब जो। असीं उन जा गुण ॻाए संदसि उन अहसान खे लाहे त नथा सघूं, पर गुण ॻाए गुण ॻाइण वारनि में नालो ॻणाए रहिया आहियूं। लाला नूनारी पाण सां गॾु आहिनि ठुल्ह जो रवासी ऐं हिन वक़्तु गिलगित मंझां यानी परॾेह मंझां परदेस मंझां पाण खे ॿुधी रहिया आहिनि दोस्त लाला नूनारी। अव्हां जूं महिरबानियूं, अव्हां जूं मुहबतूं। लुकमान रिज़वी साईं अव्हां जा शानाइता मैसेज मुहबत भरिया। असांजो दोस्त लुकमान रिज़वी लिखे थो, तो जहिड़ो न जानी जिन्स जुमिले में मिले, पिण न मोसिल मिस्र में या रूम रमले में मिले। ॾेह ॾोरियुम ॾूर ॾोरियुम ॾींहुं ॾोरियुम ॾींहुं ॾोरींदे लॻुम। ए सफ़ा सूरत न सूरत शहर शमले में मिले, अख इशारे साण आंदई चंड चोॾहीं चाउठ ते। ही हुकूमत हाकिमन खे हीअं न हमले में मिले, हिन महल के मींहं मलारियूं मुल्क सारो ई मलीर। छा लभे जे यार छम छम साण छमले में मिले, घूर तुंहिंजी गरम कहिड़ी आहे गर्मी में गुलाब। गम घणा पर तुंहिंजो गमज़ो साण गमले में मिले, दोस्त तुंहिंजो दोस्त हर दस्तूर सां दिस्तार में। सिर ॾियण सां सोभ सभु छा शान शमले में मिले। दिल घुरे जी घर हली वञ, दिल घुरे जे घर हली वञ, या घुराए घर अंदर। ए अमुल माणिक न अहमद आम अमले में मिले। मौलवी हाजी अहमद मल्लाह जी शाइरी अव्हां जे सिक भरियनि सिटुनि खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयो। असांजे मोहतरम दोस्त मोहम्मद नसीर प्रोग्राम खे पसंदि कनि था ऐं लिखनि था, वाह मौलवी साहब वाह, शाहिद लतीफ़ सूमरो तमामु इल्मी अदबी घराणे जो फ़र्द, तमामु वॾो ॾाहो दोस्त असां सां गॾु आहे। शाहिद लतीफ़ अव्हां खे आलमी औताक में भली कार चऊं था। मोहतरम मोहम्मद दाऊद बाखड़ो लिखनि था, साईं मुंहिंजो भाउ सनाउल्ला दरवेश प्रोग्राम शौक़ सां ॿुधी रहियो आहे। अवां बलोचिस्तान जे पिरी प्यारनि सभिनी जूं महिरबानियूं। असांजो मोहतरम दोस्त जोखियो नईम साईं मौलवी हाजी अहमद मल्लाह रहमतुल्लाह अलैह जी शाइरी मोकिली आहे। मरहबा महबूब मुंहिंजा तो मथां सिर घोरियां, गस घिटियूं छायां गुलनि सां गंज गोहर घोरियां। माणकनि जा मींहं वसायां तुंहिंजे मार्ग मागतां, तुंहिंजी ख़िदमत में ख़ज़ाना ख़ूब खुशतर घोरियां। हंज हरण हूरूं परियूं हीरा हुस्न में हेच हित, तुंहिंजे जलवे जोतां जिनसार जोहर घोरियां। तुंहिंजे ख़त ऐं ख़ाल खे मुश्की ख़ता कुठण ख़ता, अर्क तुंहिंजे तां अजीबा अतुर अंबीर घोरियां। कूंजड़िन कर निमाया कंध अॻियां तुंहिंजे क़रीब, तुंहिंजे कह कह तां कब कुमरियूं कबूतर घोरियां। नक नीलो फर्जो नमूनो नरम अंग निर्मल अखियूं, तुंहिंजे पेरनि तां प्यारा पटपटी हर घोरियां। नखल तोखे सिर निमायो अलिफ के लक लाम में, तुंहिंजे सैं कद तां सजण सरे सनोबर घोरियां। चंड चेहरो चश्म चकमक चौसरो चोटो चंदन, वात कौसर खां कसर ज़मज़म ज़कन सिर घोरियां। आहे अहमद खे अंदर में उमिरि सारी अची उदास,
अच त अॼु के मन अंदर जूं ओरियां घर घोरियां। मोहम्मद नईम अव्हां जो मोकिलियल सिक भरियूं सिटरूं मौलवी हाजी अहमद मल्लाह जी शाइरी सभिनी ॿुधंदड़ सामाईन ताईं पहुचाईसीं। मां इन पल थोराइतो आहियां उन्हनि सभिनी पिरी प्यारनि जो जेके आलमी औताक में मूंसां गॾु आहिनि। पाण खे अब्दुल क़यूम राहू ॿुधी रहियो आहे ऐं प्रोग्राम खे पसंदि करे पियो। असांजो मोहतरम दोस्त मोहम्मद नसीर ॿुधाए पियो त इंडिया भुज कच्छ वारे इलाइक़े मां पाण खे हिन प्रोग्राम में कनाए रहियो आहे। मोहतरम मोहम्मद नसीर अव्हां जा लाइक वॾा वड़ अव्हां कनायो पिया ऐं असां सां गॾु आहियो हिन पल। ऐं मूंखे यकीन आहे अव्हां मौलवी हाजी अहमद मल्लाह सां तमामु हद दर्जे जी अक़ीदत रखो था ऐं संदसि अॼोके हिन ख़ुसूसी प्रोग्राम में असां सां गॾु आहियो। लंडन मां असांजो मोहतरम दोस्त तमामु ॾाहो सीनियर सहाफ़ी इल्मी अदबी ॾात ऐं ॾाहप जो पारखू मीर टालपुर पाण खे ॿुधे पियो। लिखनि था साईं जस लहिणो दुआउनि में यादि रखिजो, संगत खे बि दुआ जी इल्तमास। मीर साईं अव्हां जे लाइ असांजे दिलि मां लखें दुआऊं। अव्हां बि पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। आलमी औताक में अव्हां खे भलीकार चऊं था। असांजे मोहतरम दोस्त मोहम्मद उस्मान महर बे मौलवी हाजी अहमद मल्लाह जूं सिटरूं उमाणियूं आहिनि। लिखनि था मोहब मुंहिंजे मंठार तां ही सिर वियो सदके थियो। मोहब मुंहिंजे मंठार तां ही सिर वियो सदके थियो। वध करियां हिकु वार तां ही सिर वियो सदके थियो। जे अचे महबूब मूं वटि मन घुरियो महिमान थी। कंहिं बि संदिस कार तां ही सिर वियो सदके थियो। हाय हीणे हाल जी जे सुध लहे सोणो खणी। उन संदिस आधार तां ही सिर वियो सदके थियो। अॼु अखियुनि जा पेच पाए वाट तां वींदे ॾिठुमि। उन अखियुनि जे आर तां ही सिर वियो सदके थियो। आहे अल्लाह जे इश्क में उम्मीद अहमद खे घणी। तंहिं में बख़्शण हार तां ही सिर वियो सदके थियो। महिरबानियूं मोहतरम मोहम्मद उस्मान महर अव्हां साईं मौलवी हाजी अहमद मल्लाह जूं मंज़ूम सिटरूं मोकिले हिन प्रोग्राम में शामिल थिया। मां निहायती थोराइतो आहियां असांजे बरक सहाफ़ी तमामु बहितरीन ॾाहे ॾातदणी मोहतरम साईं नाज़ सहते साहब जो। पाण ब्यूरो चीफ आहिनि KTN हैदराबाद जा ऐं शाम अख़बार जा एडिटर आहिनि। नाज़ साहब अव्हां जूं महिरबानियूं असां सोशल मीडिया जो बहितर इस्तेमालु कंदे पंहिंजे लोक अदब ख़िदमतुनि वास्ते ही लोक अदब सिलसिले जो प्रोग्राम फेसबुक जे ज़रिए ॾेह ऐं परॾेह जे पिरी प्यारनि खे ॿुधाईंदा आहियूं, जंहिंमें अॼु अव्हां वड़ करे ऐं पंहिंजे मुहबतुनि सां नवाज़ियो। अव्हां जा लख लाइक किरोड़ हा कुर्ब। असांजो मोहतरम दोस्त करीम बख्श करीम लिखे थो त साईं मौलवी साहब सां असांजे ख़ानदान जी तमामु क़रीब रहिया आहिनि। मुंहिंजो ताल्लुक़ मिठू कच्छी जे घराणे सां आहे। अहमद जी इबादत उमिरि सारी इन तरह ज़ुल्फ़ दस्त यानी ॿुधाइनि पिया त असांजी तमामु गहराइप आहे मौलवी साहब सां। करीम बख्श अव्हां जा कुर्ब जो अव्हां हिन पल असां सां गॾु आहियो। मोहम्मद नसीर अव्हां असां सां इंडिया गुजरात खां गॾु आहियो ऐं उहो इलाइक़ो कच्छ वारो जेको असांजे लोक अदब जो अॼु बि तमामु वॾो हिकिड़ो लोक अदब जी ख़िदमत वारो इलाइक़ो आहे। तमामु सीनियर सुगड़ लतीफ़ साईं जा पारखू
ऐं मौलवी हाजी अहमद मल्लाह जा आशिक़ उते रहनि था। असांजो मोहतरम दोस्त कच्छ वारे इलाइक़े खां मोहम्मद नसीर चवे थो त तव्हां पंहिंजी पसंदि जो को शेर यानी मौलवी हाजी अहमद मल्लाह जी शाइरी हुजे ऐं अव्हां ॿुधायो। सजण साईं, यकीनन ही अव्हांजी पसंदि जो ख़्यालु रखंदे ऐं मां पंहिंजी पसंदि जो ख़्यालु रखंदे अव्हांखे मौलवी हाजी अहमद मल्लाह जूं सिक भरियूं ही सिटूं ॿुधायां थो। अल्लाह कयो आहे अजब शान मुहम्मद, क़ुर्बान करियां जान वॾो मान मुहम्मद। बेहाल बंदन नाल थिया भाल भले जा, अल्लाह जो एहसान मुहम्मद। हर क़ौम संदा धार नबी हून हज़ारें, सभु मुल्क जो सरदार ऐं सुल्तान मुहम्मद। हुओ नूर निखट में न अॻे नूर नबीअ खां, कन शम्स कमर कुतुब त क़ुर्बान मुहम्मद। तौहीद जी तहमीद थिए ईद अचण जी, हर शहर शुगुल शादियूं शुक्रान मुहम्मद। व शम्स सिफ़त सूरत वल्लैल संदनवार, दंदान दहन दुर ऐं मरजान मुहम्मद। ॼाओ बि जॾहिं घोट किरिया कोट कुफ़र जा, बरबहर कया बाग़ ऐं बुस्तान मुहम्मद। लत लात झली रात वेही इज़ उज़ा जी, बर्बाद कया बुत ऐं बुतखान मुहम्मद। अफ़लाक कना ख़ाक नबी पाक जो नारो, अल्लाह अहद आहे जो ऐलान मुहम्मद। परियूं बि परेशान मथे शान मुहम्मद, हूरूं बि कयूं हुस्न ते हैरान मुहम्मद। मूसा जो क़दम तूर ते ईसा बि रसियो उभ, मेराज मथे अर्श कना मान मुहम्मद। मोमिन खे मुबारक त मुहम्मद जे अचण जी, काफ़र खे थियो क़ल्ब अंदर कान मुहम्मद। आकिल त अजब खेनि पढ़ियो आयत आयत, क़ाबिल बि क़बूलीन था क़ुर्आन मुहम्मद। जंहिं ॾींहुं कंदा कुल नबी नफ़्सी नफ़्सी, उम्मत जो उते अहमद अरमान मुहम्मद। मोहम्मद नसीर अव्हांजी ख़्वाहिश ऐं फरमाइश सां मूं अव्हांजे साम्हूं मौली साहब जो पसंदि जो शेर पेश कयो। सजण साईं, मौलवी हाजी अहमद मल्लाह लोक शाइरी जे रंग में तमामु नवां निराला उनवान मौज़ू लिखिया आहिनि। संदसि तौहीद परस्ती जो हिकु अजीब अंदाज़ हो ऐं गॾोगॾु रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शाइरीअ में हुन तमामु पंहिंजो पाण मल्हायो। पर मनाजातूं हुन तमामु वॾे अंग में लिखियूं आहिनि। संदन लिखियल मनाजात जो नमूनो अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचायूं था। साईं लिखनि था त दाह तो दर तूं धणी, दरगाह तूं दरबार तूं सदा तुंहिंजी सदाई साहिबी सरकार तूं हुए आहीं बि हूंदे हूंद जो हक़दार तूं अवल आख़िर बि तूं इसरार तूं इज़हार तूं। जोड़ में जोड़ो न तुंहिंजो जोड़ जोड़ण हार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो ॾातार तूं, ॾेह जो ॾातार तूं। हिन पल पाण सां पिरीं प्यारा दिलवारा दोस्त गॾु आहिनि ऐं प्रोग्राम में गॾु हुजण जो अहसासु ॾियारे रहिया आहिनि।
लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 19हें प्रोग्राम आलमी उताक में देसी ऐं परदेसी पिरनि खे सिक भरियो सलाम। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अव्हां लाइ ही प्रोग्राम सिंध सुगढ़ लोक अदब तंज़ीम सलाद जी मरकज़ी ऑफिस सैयदाबाद कॉलोनी जाम शोरे मां पेश करे रहिया आहियूं। आलमी उताक में अव्हां कंदा आहियो ख़ुशीअ वारी खीकार ऐं मोकिलींदा आहियो प्यार भरिया पैगाम तोड़े सिक भरिया सनेहा। जेकॾहिं अव्हां चाहियो था त लोक अदब ऐं सिंधी ॿोलीअ जो पैगाम घर घर ऐं समूरनि सान्या हवंदनि वटि पहुचे त पोइ हिन प्रोग्राम आलमी उताक खे वधि खां वधि शेयर करियो ऐं बणिजो क़ौमी अदब ऐं क़ौमी ॿोलीअ जा ख़ैर ख़्वाह। मोहम्मद नसीर पाण सां कच्छ वारे इलाइक़े खां गॾु आहिनि। फरहान बाजारी पाण सां हिन पल गॾु आहिनि। शहबाज़ अली शोरो पाण सां हिन पल गॾु आहिनि। जोखियो नईम चवनि था सुबहान अल्लाह माशा अल्लाह। सूफ़ी सत्तार इनायतुल्लाह ख़ालदी चवनि था सुबहान अल्लाह। फरहान बाजारी चवनि था सुबहान अल्लाह। अब्दुल ख़ालिक उर्फ़ मौला बख़्शिदी सिंध जो तमामु सखी सुगड़ नाले वारो सुगड़ पाण सां गॾु आहे ऐं लालूराइक अल्लामा तारिक नजफ़ी जे शहर ज़िले कंबर शहदाद कोट तालके वारह खां पाण खे ॿुधे पियो ऐं ही उहो ॾात धणी आहे जंहिंखे संदसि ॾात ऐं ॾांव जी सखावत जे करे गुलाब जे गुलनि में तोरियो वियो हो। मोहम्मद उस्मान अव्हां मौली साहब जे सिकबरिन सिटरुन सुल्तान मोहम्मद मरजान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साराहियो आहे। गौस बख्श ॼामड़ो मौली साहब अव्हां जूं महिरबानियूं। मसरूर सारियो पाण सां गॾु आहे आलमी उताक में ॻोठ बिंडी मोहनजदड़े तालके डोकरी ज़िले लाड़काणे मुंझां। अकबर अली लाशारी पाण सां परॾेह मां गॾु आहिनि। मसरूर सारियो चवे थो सलाम क़बूल पवे भाउ वालेकुम अस्सलाम। अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। असांजो इंडिया वारो दोस्त मोहम्मद नसीर लिखे थो त अदा साईं मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो अव्हां जी तारीफ़ कयां। बसि दिलि में हिकिड़ी दुआ आहे उहा इहा आहे त अल्लाह पाक अव्हां खे ख़ुशि रखे आबाद रखे। मोहम्मद नसीर आमीन सुम आमीन। अव्हां जूं किरोड़े दुआऊं असांजे लाइ खोड़ आहिनि। तौफ़ीक़ रफ़ीक लाशारी पाण खे ॿुधनि पिया प्रोग्राम खे पसंदि कनि पिया। असांजो मोहतरम दोस्त जोखियो नईम लिखे थो सभ खां अॻु सलाम ऐं भली कार। उनखां पोइ अव्हां तमामु सुहिणो मज़मून वंड करे वॾा वड़ कया आहिनि। मौलवी अहमद मल्लाह न फ़क़ति लाड़ जो पर पूरी सिंधी क़ौम जो सरमायो आहे। संदसि कयल कम ऐं जिदोजहद सिंध जी तारीख़ जो असासो आहिनि। माशा अल्लाह मौली साहब जो कयल इस्लामी कम बि पंहिंजी जाइ ते हिकु असासो ऐं हिदायती सरचश्मो आहे। क़ुरान शरीफ़ खे नज़मी सूरत में तर्जुमो कयल कुझु टुकड़ा नज़रुनि खां गुज़रिया आहिनि जेके इंतिहाई आम फ़हम ऐं क़ुरान जे तर्जुमे जो मुकमल हाजतूं पूरियूं कनि था। लाड़ खे सलाम ऐं लाड़ जे माण्हुनि हमेशह क़ौमी भलाईअ जा अणखुट कम कया आहिनि। बदीन सां त मुंहिंजो दिली रिश्तो आहे। थोरा नाहिनि थोरा लाहे लाहिबा केतिरा। मोहतरम दोस्त नईम साईं अव्हां खे ॿुधाईंदो हलां त लाड़ उहा पटी आहे जंहिं असांजी सिंध खे तमामु वॾा किरदार ॾिना आहिनि। मौलवी हाजी अहमद मल्लाह बि लाड़ जो आहे।
त काइनात जे अंदरि आलम जो पैगाम ॾियण वारो ख़ैरुल आलमीन मुर्शिद हादी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह बि लाड़ जो आहे। मोहतरम साईं अली अकबर मुगैरी असांजा लतीफ़ साईं जा पारखू चवनि था हमेशह वांगुरु ख़ुशो खुरम हुजो। साईं आमीन सुमामीन। अवां लाइ बि लखें दुआऊं असांजे दिलि मझां। मसरूर सारियो चवे थो अदा तमामु सुहिणो प्रोग्राम अमीर अली तुन्यो पाण सां अमान मस्कत मझां परॾेह मझां गॾु आहे। ही परदेसी प्रेम चवे थो तमामु वॾी कावश आहे तव्हांजी सजण साईं अवां जो महिरबानियूं। इमरान केहर पाण सां गॾु आहे ऐं सिंध जे नाले वारे सुगड़ मोहम्मद इस्माइल केहर जो लाडलो मसरूर सारियो अवां जी महिरबानी। अवां दुआऊं ॾिनियूं आहिनि अल्लाह पाक अवां खे अवां जे ख़ानदान खे हमेशह ख़ुशि रखे। अब्दुल्ला ख़ान शाणी पाण सां गॾु आहिनि ऐं लिखनि पिया था अॼु असां वटि नेटवर्क साथ कोन पियो ॾिए उन लाइ असां अवां सां लगातार गॾु न पिया रही सघूं। अब्दुल्ला ख़ान अवां जूं महिरबानियूं। ऐं असांजा तमामु नाले वारा शाइर बहितरीन तख़लीक़ जा मालिक मोहतरम मोहम्मद मोहसिन क़ासमी चांडियो लिखनि था क़िबला साईं मुंहिंजा फ्रेंड अवां सां अॼु गॾु आहिनि। मूं प्रोग्राम सभिनी ॾे वंड करे छॾियो आहे। सजण साईं ही वंडण जहिड़ो ई आहे ऐं यकीनन क़दुर वारा कम थिया खुटा ख़रीदार हींअरे माणिक मोतीअ जी के सालिक लहंदा सार जे कुटीन कुट लोहार तन कहिड़ो क़दुरु सोन जो। लतीफ़ साईं चवाणी यकीनन अवां मुहबत प्यार ऐं पाबोह सां प्रोग्राम खे ॿुधो पिया ऐं ॿियनि ताईं पहुचायो पिया अवां जूं महिरबानियूं। सजण साईं मौलवी हाजी अहमद मल्लाह जी तख़लीक़ ऐं तहरीर तमामु शानदार। संदसि शाइरीअ खे जेकॾहिं पढ़ूं था त हू असांखे तौहीद रिसालत सां गॾोगॾु नसीहत बि कनि था। मौली साहब लिखनि था सदा साहिबी तुंहिंजी साहिब सदर न कंहिंजो पिसर तूं न कंहिंजो पिदर तूं अव्वल तूं आख़िर ॻुझो तूं पदर बक़ादार हिकु तूं बंदा दर बदर छॾियो ख़ाक खाई मिड़नि जो मथो अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। अरब हेक आदम मझां आदमी अरब के अजम रोम विया के रमी दिहुन में वञी धार वेठा दमी ॿधऊं शहर शाही नवाही नमी छॾियो ख़ाक खाई मिड़नि जो मथो अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। अजब शहर हुआ पिण अजब शहर यार महला महल ताज जहिड़ा तयार प्यारा मंझन पिण मंझन हो प्यार मरी विया न कंहिं ते मिलण जी मयार छॾियो ख़ाक खाई मिड़नि जो मथो अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। जिते शहर शाही रहिया शेर उत वया थी वॾा वाह कंहिं वेर उत वॻी भेर जित थे भॻी भेर उत न पड में पुराणो पसूं पेर उत छॾियो ख़ाक खाई मिड़नि जो मथो अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। जिते धूम दरिया दाइम वया जिते ॻोठ ॻोठनि में ॻीअं ॻिया रहिया राज पिण राज राणा रहिया कचहरियुनि में कंहिं वक़्तु कह कह कया छॾियो ख़ाक खाई मिड़नि जो मथो अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो।
जिते जाम जिनसार जगमग हुई, पगह ते पगह पोख पग पग हुई, लिखां छा लखें ख़ल्क़ लग लग हुई, असां ऐं अॻियनि खां बि अॻु अॻु हुई। छॾियो ख़ाक खाई मिड़ियुनि जो मथो, अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। अॻे जित उता कोन आवाज़ उत, जिते नाज़ कन घर न अॼु नाज़ उत, पयो झिरकियुनि में जुरो बाज़ उत, दुनिया दर गुज़र दम न दमसाज़ उत। छॾियो ख़ाक खाई मिड़ियुनि जो मथो, अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। गुज़र गुल गुलाबिन जूं गुलज़ारियूं, भॻा बुलबुला ॾेई बेज़ारियूं, बयाबान बरबाग बाज़ारियूं, जिते काल ज़ोरियूं उते ज़ारियूं। छॾियो ख़ाक खाई मिड़ियुनि जो मथो, अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। किथे कोट किसरा ऐं कैसर संदा, किथे कोड कौरू चनेसर संदा, न ॾाहा ॾेह में ॾहे सर संदा, फिटाकर फिकावर कवेसर संदा। छॾियो ख़ाक खाई मिड़ियुनि जो मथो, अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। छिना छांग मां मौत मोती कणा, छॾे घर घंघर मंझि गॾिया घणा, लिकण खे लिकी विया लखी लख ॼणा, सुञा हंध हवेलियूं ॾिसियो हथ हणा। छॾियो ख़ाक खाई मिड़ियुनि जो मथो, अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। भले पड पुराणा घुमी गाम ॻण, अरब ऐं अजम रोम ऐं शाम ॻण, सदियूं साहिबियूं सुबुह तां शाम ॻण, न नालो निशानी भले नाम ॻण। छॾियो ख़ाक खाई मिड़ियुनि जो मथो, अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। पुराणनि पडनि जो पतो नाहे पार, वयूं ओड़कूं ओड़कुनि में अपार, वॾा नक डिघा कंध कर मटक पार, कीअं अॼु उन्हनि मां अचनि आरो पार। छॾियो ख़ाक खाई मिड़ियुनि जो मथो, अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। ख़बरदार ही ख़ाक छा मां बणी, कसाबनि खां थियाजे किरोड़े कणी, मिरूं जीत माण्हू परीअ खां पणी, ख़ुदा तिन मंझां ख़ाक ख़ल्क़ी खणी। छॾियो ख़ाक खाई मिड़ियुनि जो मथो, अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। ख़बरदार ही ख़ाक ख़ाकान ख़ान, ख़बरदार ही ख़ाक ख़ुद ख़ानदान, ख़बरदार ही ख़ाक झूना जहान, ख़बरदार ही ख़ाक जोधा जवान। छॾियो ख़ाक खाई मिड़ियुनि जो मथो, अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। ख़बरदार ही ख़ाक ख़ाको अॻियनि, मिरूं जीत माण्हू के ढोरनि ढॻियुनि, लखें साल लाशनि खे लहरियूं लॻियनि, थिया तह मथे तह भॻियूं सिर भॻियनि। छॾियो ख़ाक खाई मिड़ियुनि जो मथो, अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। अजब हिकमतूं तुंहिंजूं हादी सुबुल, चवां भूं बणाइण जा छा याद बल, वॾा वाघ वंझू जॾनि मां जबल, लॻा तोड़ तरहें तमाशा तबल। छॾियो ख़ाक खाई मिड़ियुनि जो मथो, अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। अदा अॼु न उनखे सुञाणी सही, मिरूं जीत मांगर के माकड़ कही, किरोड़े कही विया कही सारही, अदा हाल पंहिंजो बि हिकु ॾींहुं ही। छॾियो ख़ाक खाई मिड़ियुनि जो मथो, अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। न अहमद अदा उमिरि ते एतबार,
मौली साहब फरमाइन था त न अहमद अदा उमिर ते एतबार तबीयत तबीबन बिले बार बार ज़रे ज़ोर में मंझ ज़री ज़ेर बार पनाह पाक कलमो सुभाणे संभार छॾियो ख़ाक खाई मिड़िन जो मथो अञा ख़ाक जो पेट भरजे नथो। मां इन पल थोराइतो आहियां उन्हनि पिरी प्यारनि जो दोस्तनि दिलवारनि जो सजण सिक वारनि जो जेके पाण सां इन पल गॾु आहिनि ऐं गॾु गॾु रहंदे अहसासु ॾियारीनि पिया मुहबतुनि जो प्यार ऐं पाबोह जो। असांजो दोस्त आजिज़ चन्नो लिखे थो एक प्यालो बजणा इश्क न करे ईअं लेखिया जे लिखण में से कुर्ब रसंदा कीअं हुअण कया हीअं वांझिया पस विसाल खां। एक प्यालो बजणा इश्क न ईअं करे आटे से एक थिया जे गुता नीह गरे दोई धार धरे जो खुलत खंजर आयो। एक प्यालो बजणा इश्क न करे अध ईता सायर सद कई जा कवाल से। कातिल कमाई करे वह माखी जे कुन वटां वेही तन पेच के पियालियूं पीज के पियालियूं। हूंदो हॾ मसंद लाइ पिया कनि पांह जो पूज प्यारज पहिड़ा वींदा वठियो कंध त हट तुंहिंजे हंध मोखी को मान लहे। हूंदो हॾ मरख लाइ पिया कनि पांह जो वटी वाटाड़ुनि खे तां प्यारे परख सा लिंग लहे थी लुख जातो ईंदी उन से। सजण साईं इन प्रोग्राम जे ख़ुसूसियत आहे मौलवी हाजी अहमद मल्लाह जेकॾहिं अव्हां उन्हीअ जो के सिटरूं अव्हां वटि आहिनि त असांखे मोकिले ॾियो इनशा अल्लाह उहे कोशिशि कंदासीं। ऐं लतीफ़ साईं जो आफ़ाक़ी पैगाम त आहे ई अणखुट जेको अव्हां मोकिलियो आहे अव्हां जी महिरबानी। मोहतरम अब्दुल्ला ख़ान शाहाणी मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जूं सिटरूं मोकिलियूं आहिनि पंहिंजे मैसेज में त वञी वेही रहे मूंखां ॾाढो परे तुंहिंजी वेही सरी मुंहिंजी कीअं सरे तूं अमीन थी अच। मखदूम अमीन फ़हीम जूं सिटरूं। वञी वेही रहे मूंखां ॾाढो परे तुंहिंजी वेही सरी मुंहिंजी कीअं सरे तूं अमीन थी अच इंसाफ़ करे भला तोखे कीअं मां भुलाईंदसि तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण वेठी ॻाईंदसि इन्हीअ रम्ज़ सां रूह रिझाईंदसि। मोहतरम दोस्त मानवारो साईं अबुल बिलाल सोलंगी लिखे थो त मौलवी हाजी अहमद मल्लाह जो इंतखाब तव्हां जसलणो लाशारी साहब सलामत रहो साथ सलामत। अबुल बिलाल अव्हां जो महिरबानियूं लख लाइक वॾा वड़। असां सां तमामु बहितरीन दीनी स्कॉलर साईं हाफ़िज़ अब्दुल मालिक चन्ना डोकरी शहर मां गॾु आहिनि प्रोग्राम खे पसंदि कनि था। साईं अव्हां खे आलमी औताक में भली कार चऊं था। वाहिद बख़्श सारियो हिन पल पाण सां गॾु आहे अव्हां जूं महिरबानियूं।
कच्छ वारे इलाइक़े इंडिया मझां मोहम्मद नसीर अवां जा कुर्ब बार बार अवां जा मोहब्बत भरिया मैसेज अचनि पिया। अवां जूं महिरबानियूं। मौलाना सिराज अहमद लाशारी ताहिरी पाण सां गॾु आहिनि काठोड़ कराची वारे इलाइक़े खां। साईं अवां जूं मोहबतूं कुर्ब आलमी उताक में अवां खे भली कार चऊं था। सूफ़ी सत्तार इनायतुल्ला कलादी लिखनि था त लामहदूद सलाम अवां खे ऐं लामहदूद सलाम ॿुधंदड़नि खे। साईं अवां जा सलाम सभिनी सॼणनि ताईं पहुता। मुंहिंजे तरफ़ां वालेकुम अस्सलाम। असांजो बेहतरीन दोस्त तइलीमी माहिर मोहतरम उस्ताद साईं फज़ल सोमरो पाण सां गॾु आहे। सलाम चवे थो। साईं अवां खे आलमी उताक में भली कार। वालेकुम अस्सलाम। जोखियो नईम चवे थो अञा ख़ाक जो पेट भरिजे नथो। बहितरीन तख़लीक़ साईं अवां पेश कई मौलवी हाजी अमन मल्लाह जी। अफ़ज़ल सोमरो अवां प्रोग्राम खे साराहियो पिया। अवां जूं महिरबानियूं। इमरान के हर मौज़ू खे नज़र में रखो। जहिड़ो प्रोग्राम आहे अहिड़ो पंहिंजो मैसेज मोकिलियो। तव्हां जी महिरबानी। सजण साईं असांजे मोहतरम दोस्त मोहम्मद उस्मान महर सूरह नसर इज़ा जाअ नसरुल्लाहि वल फ़तह वराइतन्नास यदख़ुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा फ़सब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तग़फ़िरहु इन्नहु कान तव्वाबा। इन सूरत जो मंज़ूम तर्जुमो हज़रत क़िबला साईं मौलवी हाजी अहमद मल्लाह रहमतुल्लाह अलैहि जन जो मोकिलियो आहे। मंज़ूम तर्जुमो आहे जॾहिं अची मदद अल्लाह जी ऐं पिणु सोभ सतार ॾिसी त माण्हू मुल्क जा क़तारऊं क़तार घेड़नि धणीअ जे दीन में छॾे कुफ़्र जी कार। पोइ पंहिंजे परवरदिगार जा ॻाइज गुण हज़ार। पोइ मंग माफ़ी तंहिं कना हुजूं तंहिं वटि हार। बेशक बख़्शणहार सो आहे वाहर वाह जी। मोहम्मद उस्मान अवां जूं महिरबानियूं। हाफ़िज़ दीदार क़ासमी पाण खे कनाए पियो ॿुधे पियो प्रोग्राम में शामिल आहे। अवां जूं महिरबानियूं। सुबहान लाशारी पाण सां हमेशह गॾु हूंदो आहे परॾेह खां। सजण साईं अवां जूं महिरबानियूं। लख लाइक कुर्ब लिखनि था अशकिया सजदे जे लाइक़ साईं आजिज़ रहमतुल्लाह अवां खे क़ौमी सलाम। अहिड़ी महिनत करण ते महिरबान। अवां जूं महिरबानियूं। असांजो दोस्त मोहम्मद जुमन दर्स हिन पल पाण सां गॾु आहे। प्रोग्राम खे पसंदि करे थो। मोहम्मद जुमन अवां खे आलमी उताक में भली कार। सजण साईं शुरूआत में अवां खे असां उस्ताद मिठू कच्छी जे आलाप ऐं अंदाज़ में मौलवी हाजी अहमद मल्लाह जूं उहे सिटरूं ॿुधायूं। दिलि चाहियो त छो न मुकमल सिटरूं हाजी साहब जो उहो पैगाम अवां ताईं पहुचायूं जेको पैगाम हुन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हाज़िरी मदीने मुनव्वरा जे दौरान उते अंदर जो आलाप ज़ाहिर कयो हो। हू लिखे थो त हू मुनारा मीर जा। लेकिन दिलि चाहे थी तव्हांखे उन आलाप ऐं अंदाज़ सां ॻाए ॿुधायां। हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीर जा अॼु कया ओठिन इशारा अॼु कया ओठिन इशारा। हू मुनारा मीर जा हू मुनारा हू मुनारा
हो क़ुबा मस्जिद क़रीबन हो क़ुबा हो कुंगरा हो क़ुबा मस्जिद क़रीबन हो क़ुबा हो कुंगरा था सुहन इन तरफ तारा था सुहन इन तरफ तारा हो मुनारा मीरजा हो मुनारा हो मुनारा हो मुनारा हो मुनारा हो मुनारा मीरजा अॼु कया ओठिने इशारा हू सचो सरदार हू सिद्दीक़ हू आदिल उमर हू सचो सरदार हू सिद्दीक़ हू आदिल उमर टे ई भयड़ा गॾु भलारा टे ई भयड़ा गॾु भलारा हो मुनारा मीरजा हो मुनारा हो मुनारा हो मुनारा हो मुनारा दर्द दूरीअ जो लथो दाख़िल थियासूं दरे रसूल हाय दर्द दूरीअ जो लथो दाख़िल थियासूं दरे रसूल शुक्र करियो शौक़ वारा शुक्र करियो शौक़ वारा हो मुनारा मीरजा हो मुनारा हो मुनारा हू मदीनो हू मदीने जा महल ऐं माड़ियूं हू मदीनो हू मदीने जा महल ऐं माड़ियूं हाण थियो मोमिन मतारा हाण थियो मोमिन मतारा हो मुनारा मीरजा हो मुनारा हो मुनारा हो मुनारा मीरजा अॼु कया ओठिने इशारा काफ़ काहे क़ाफ़िलो थी अहिड़ो क़रीबन खे क़रीब काफ़ काहे क़ाफ़िलो थी अहिड़ो क़रीबन खे क़रीब झर जबल थिया जिया जियारा झर जबल थिया जिया जियारा हो मुनारा मीरजा हो मुनारा हो मुनारा हो मुनारा हो मुनारा हू नबीअ जी नील सोनी आहे थी निकिरी निशान हू नबीअ जी नील सोनी आग थी निकिरी निशान जीअं सूहन उभ में तारा जीअं सूहन उभ में तारा हो मुनारा मीरजा हो मुनारा हो मुनारा हो मुनारा मीरजा अॼु कया ओठिने इशारा अॼु त अहमद चए अखियुनि जी दर ईद थी भलो भाॻु सदोन जो मको ॾिसी मोटिया तंहिंखां पोइ ॾिठो न रोज़ो पाक रसूल जो अॼु त अहमद चए अखियुनि जी दर ईद थी थियूं ॾिसनि बाग़ो बहारा थियूं ॾिसनि बाग़ो बहारा हो मुनारा मीरजा हो मुनारा हो मुनारा हो मुनारा मीरजा अॼु कया ओठिने इशारा हो मुनारा मीरजा हो मुनारा हो मुनारा
सजण साईं जो हाल सो पिरियां नाल दिल घुरियो त मौलवी हाजी अहमद मल्लाह जे उन तमामु बहितरीन अशकिया अंदाज़ खे पंहिंजे आलाप सां हाज़िरी भरिजे ऐं अवां सजणनि जे ख़वाहिशुनि जो अहसासु रखंदे मूं अव्हां खे ॿुधायो त जॾहिं मदीने पाक में मौलवी हाजी अहमद मल्लाह पहुता हुआ त उन कैफ़ियत खे उन्हनि लिखियो ऐं मूं अव्हां ताईं उहा कैफ़ियत पहुचाई। मां थोराइतो आहियां हिन पल मोहतरम दोस्त मोहम्मद नसीर अवां सुबहान अल्लाह वहवा जो दाद ॾिनो आहे। अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे। सूफ़ी सतारी इनायतुल्लाह कलादी अवां जूं महिरबानियूं। हाफ़िज़ बदरुद्दीन आगरो दरगाह सईदी मुसाणी एशिया जी वॾी दरगाह उन जा पेश इमाम ख़तीब पाण सां गॾु आहिनि। साईं अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। जोखियो नईं मामा लिखो था वाज साईं भलो आवाज़। अब्दुल वहीद चवनि था सुबहान अल्लाह। मोहम्मद नसीर उस्ताद मिठू कच्छी जे यादि अची वई अवां लिखियो आहे। सिराज अहमद लाशारी साईं अवां जूं महिरबानियूं मामा साईं अवां मोहबतुनि सां नवाज़ियो पिया। हाफ़िज़ दीदार सारियो क़ासमी हिन पल पाण सां गॾु आहे। प्रोग्राम खे पसंदि करे थो। अवां जूं महिरबानियूं। अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। मोहतरम दोस्त हिम्मत मुग़ैरी पाण सां गॾु आहे। प्रोग्राम आलमी उताक में हिम्मत साईं अव्हां खे भली कार चऊं था। मसरूर सारियो आवाज़ जी तारीफ़ करे थो। सजन साईं आवाज़ खे न अंदाज़ खे ॾिसो त आशिक़नि कहिड़े इश्क़ ऐं अंदाज़ सां इहे ॿोल ॿोलिया आहिनि। फरहान बाजारी अवां फरमाइश कई आहे त मुंहिंजे आवाज़ में ग़ुलाम नबी महेसर जी नात तव्हां खे ॿुधायां। सजण साईं हाजी ग़ुलाम नबी महेसर ते 2 प्रोग्राम असां करे चुका आहियूं ऐं वरी कंहिं ॿिए भेरे अॼोको मौज़ू आहे मोहतरम मौलवी हाजी अहमद मल्लाह जो फ़न ऐं शख़्सियत। इन जे करे असां कोशिशि कयूं पिया त मौलवी हाजी अहमद मल्लाह जे फ़न ऐं शख़्सियत जे हवाले सां अव्हां खे रोशनास कजे। सजण साईं नसीहत जा अजीब अंदाज़ आहिनि ऐं जॾहिं मौलवी हाजी अहमद मल्लाह जे दौर में मुख़्तलिफ़ मुआमला मरहला थींदा हुआ त मोहतरम मौलवी हाजी अहमद मल्लाह हिकु अजीब तख़युल पाण खे ॾिनो आहे ऐं सम्झाणी ॾिनी अथनि त इंसान अॼां ई सुभाणे न हूंदे। हीउ बि हिकु तबलीग जो अजीब अंदाज़ आहे। शाइरीअ जे ज़रिए मंज़ूम अंदाज़ सां उन 1 मिंट में जे मौज़ूअ ते तमामु बहितरीन तख़युल ॾिनो आहे ऐं उहो तख़युल दिलि चाहे थी तव्हां सजणनि जे समाअतुनि ताईं पहुचायां। मौलवी साहब जो मौज़ू आहे 1 मिंट में। लिखनि था अखियूं खोल इंसान 1 मिंट में, मथी मस्त मेहमान 1 मिंट में, अथई रूह रेहान 1 मिंट में, घुमी ॾिस गुलिस्तान 1 मिंट में।
अञा यादि जापान बर्मा बिहार त आयो वरी ओचितो इश्तिहार त क्यो कहर कोयटिया ते कादिर कहार ख़त्म कम कोहिस्तान 1 मिंट में घुमी ॾिस गुलिस्तान 1 मिंट में संजे जो सुताजे थदी हीर ते बदन गुल बनियाबाद शब गीर ते असुर वक़्त वरियो वगर वीर ते तबाहीअ जो तूफ़ान 1 मिंट में घुमी ॾिस गुलिस्तान 1 मिंट में अखियूं खोल इंसान 1 मिंट में असुर वक़्त अखड़ियूं ॻरी गहर में त कोयटा अची वियो कहीं कहर में सदा शुगुल शादियूं जहीं शहर में सॼी कूक उत्कान 1 मिंट में अखियूं खोल इंसान 1 मिंट में संजे शहर में शुगुल ऐं शादियूं गुलनि सी मड़ियूं घोट लाइ गादियूं फजर वक़्त फरियाद फरियादियूं ख़ुशियूं खेल खीमान 1 मिंट में अखियूं खोल इंसान 1 मिंट में संजे जो सुता खान खट ते खिली असुर वक़्त सभु विया मिटीअ में मिली रहन दिल जो दिल में इरादा दिली सुञा साज़ सामान 1 मिंट में अखियूं खोल इंसान 1 मिंट में विची वक़्त गुलशन में कन घोट गश्त बिंभिरकी बनिया से बयाबान दश्त बरी बाह उत जंहिंखे भायूं बेहिश्त फिटा बाग बस्तान 1 मिंट में अखियूं खोल इंसान 1 मिंट में सजण छा सलियांस ॻाल्हि इन सूर जी मुसीबत संदे मौत मज़कूर जी तविया पहिरें पूर में पूर जी अजब रंग इंसान 1 मिंट में अखियूं खोल इंसान 1 मिंट में जिते बंगला बाग बुस्तान कई मज़न ले मिड़िया माल मस्तान कई ज़बरदस्त हाय ज़बरदस्तान कई थिया तुर्त ताबान 1 मिंट में अखियूं खोल इंसान 1 मिंट में ये तमामु वॾो तवील नज़म आहे जंहिंजे आख़िर में चवनि था अर्ज़दार अहमद जो आधार हू लहे मान सकरात में सार हू पढ़ी पाक कलमो पसां पार हू अमुन साण ईमान 1 मिंट में अखियूं खोल इंसान 1 मिंट में मां हिकु भेरो उन्हनि सॼणनि जो थोराइतो आहियां उन्हनि सभिनी खे भलीकार जेके पाण खे हिन वक़्त ताईं काफ़ी देरि खां कनाइनि पिया ॿुधनि पिया सॼण साईं लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 19वें प्रोग्राम आलमी उताक में देसी ऐं परदेसी पिरिन खे आजिज़ रहमतुल्लाह तरफ़ां हिकु भेरो वरी सलाम। आलमी उताक में अवां कंदा आहियो ख़ुशीअ वारी खीकार ऐं मोकिलींदा आहियो प्यार भरिया पैगाम तोड़े सिक भरिया सनेहा। जेकॾहिं अवां चाहियो था त लोक अदब ऐं सिंधी ॿोलीअ जो पैगाम घर घर ऐं समूरनि सान्याह वंदनि वटि पहुचे त पोइ हिन प्रोग्राम आलमी उताक खे वधि खां वधि शेयर करियो ऐं बणिजो क़ौमी अदब ऐं क़ौमी ॿोलीअ जा ख़ैर ख़्वाह। असांजे नाले वारे शाइर मोहतरम दोस्त मोहम्मद मोहसिन जी तख़लीक़ आई आहे पर टेक्निकल सबबनि जे करे कोन पई खुले।
असांजो मोहतरम दोस्त ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण हालाई लिखे थो त साईं माशाअल्लाह अवां जेको ही कमु कयो पिया अल्लाह क़बूल फरमाईंदो। साईं मौलाना अब्दुल गफ़ूर हमायूनी ऐं मौलाना ग़ुलाम रसूल जतोई जी सीरत बाबति प्रोग्राम करणु फरमाईंदा। जी साईं, अवां जी इन तजवीज़ ते असां अमल शुरू करे ॾिनो आहे ऐं इंशाअल्लाह इन्हनि शख़्सियतुनि जे हवाले सां अवां ताईं अवां जे दोस्तनि ताईं का ॼाण हुजे त उहा ज़रूरु पहुचायो ऐं इन्हनि शख़्सियतुनि ते ज़रूरु प्रोग्राम कंदासीं। मोहतरम दोस्त जोखियो नईम असांजे मौलाना हाजी अहमद मल्लाह रहमतुल्लाह अलैहि जी तख़लीक़ वंडी आहे। लिखनि था, अरबी ॿोली अजमी ॻाल्हि लगन सिखण में जंहिंजे साल क़ादिर जा ॾिस कम कमाल जहिड़ी माइट कनि मकाल तहिड़ी वात गभूरनि गाह नाहे धणीअ का दरगाह। मूं जॾहिं तख़लीक़ अवां जे साम्हूं रखी त उन कोटिया वारे ज़िलज़िले ते मौलवी हाजी अहमद मल्लाह इहा तख़लीक़ 1 मिंट वारो जेको शेर हो उन ते लिखियलु हो ऐं असांजो दोस्त कच्छ मां इंडिया मां लिखे थो मोहम्मद नसीर त कोटिया वारो ज़िलज़िलो अल्लाहु अकबर, अल्लाह पाक पंहिंजी पनाह में रखे। नईम बुरफ़त रसूल बख्श लाड़ अवां दोस्तनि खे आलमी उताक में भली कार चऊं था। मोहतरम दोस्त फरहान बाजारी लिखे थो त मुंहिंजा दोस्त मुश्ताक पंवर ऐं मुशाहिद बेग लिगारी अवां खे ॿुधनि पिया। मुश्ताक ऐं मुशाहिद खे आलमी उताक में भली कार चऊं था। अल्ताफ़ हुसैन ज़ोराणी असांजो तमामु नाले वारो ॾाहोॾात धणी भलोड़ सुघड़ ऐं सुघड़ घराणे जो फ़र्द हिन पल पाण सां गॾु आहे ॾोकरी ज़िले लाड़काणे मंझां। अल्ताफ़ अवां जो महिरबानियूं। मां उन्हनि सभिनी सजणनि जो थोराइतो आहियां। अब्दुल क़यूम बाखड़ो पाण सां गॾु आहे प्रोग्राम में। अब्दुल क़यूम अवां खे आलमी उताक में भली कार। सूफ़ी सतार इनायतुल्ला अवां सॼे प्रोग्राम में पाण सां गॾु रहिया आहियो ऐं सिंधी ॿोलीअ जे हवाले सां अवां पैगाम ॾिनो आहे त दोस्तो सिंधी ॿोली में लिखो। अब्दुल सतार साईं, अर्ज़ु आहे त कुझु दोस्तनि वटि पंहिंजे मोबाइल में सिंधी सॉफ्टवेयर न हूंदो आहे ऐं ख़ासि तौर ते असांजा इंडिया वारा दोस्त जेके आहिनि उते सिंधी ॿोली त आहे, सिंधी क़ौम सिंधी समाज ज़रूरु आहे, पर उन समाज जे अंदरि सिंधी तइलीम न पई पढ़ाई वञे। इन जे करे असांजा ही पहिरीं प्यारा दोस्त अंग्रेज़ी ॿोलीअ में यानी रोमन सिंधी में पाण खे लिखनि पिया ऐं यकीनन इहा बि उन्हनि जी महिरबानी आहे जो हिन पल पाण खे कनाइनि पिया, ॿुधनि पिया। सजण साईं, इन्हीअ ते अॼोको ही आलमी औताक जो प्रोग्राम जेको अज़ीम शख़्सियत मौलवी हाजी अहमद मल्लाह रहमतुल्लाह अलैहि जी शख़्सियत जे हवाले सां उन जो मुख़्तसर तारुफ़ अवां जे आॾो रखियोसीं ऐं उन सां गॾोगॾु अवां जे साम्हूं संदसि तख़लीक़ूं रखियोसीं। अञा बि उन जो मौज़ू तमामु वॾो आहे तहक़ीक़ ऐं तारीख़ जे हवाले सां, पर हिन पल हलूं था मौलवी हाजी अहमद मल्लाह जी शाइरी
जन असांजे लोक रंग में ॻाई आहे। जीअं उस्ताद मिठू कच्छी जो आवाज़ अव्हांखे ॿुधायोसीं, हाणे अचो त उस्ताद हाजी उस्मान ऐं संदसि साथियुनि जे आवाज़ में ही ॿोल अव्हांजे समातुनि जी नज़र कयूं था। मूंखे उमेदु आहे तव्हां सॼण मूंसां गॾु हूंदा। सुखण सुबो डाकुआ वॾा दरवा चवंदा आहिनि उहो जहाज़ हलण खां चूर थी वियो। खलासिन अकल करे जो है हाजियो असांजी नथी ताड़ी लॻी। अभी अवां जेको मुर्शद हुजे या जेको नबी हुजे को ओलिया हुजे सॾु करे मिली असांखां इहो कोन थो हले, छो जो असां वस कया आहिनि इन जाइ ते बीहे न खे नथो चोरी। हाणे हाजी अहमद मौलवी अलाह हू हुन ॿेड़े में हुजे, उन पे छा चयो, कंहिंखे सॾु कया जेको या मोहम्मद मुस्तफा, या मोहम्मद मुस्तफा, या मोहम्मद मुस्तफा मर्द पंहिंजो आई पीर खुदी, या मोहम्मद मुंहिंजा प्यारा सैयद ही जगती वञो, या मोहम्मद मुस्तफा मर्द पंहिंजो आई पीर खुदी। ओखीअ जेवरी ओखीअ जेवरी बात कंदे मुझे पीर खुदी, या मोहम्मद मुस्तफा मुंहिंजा सरदार मूंसे ई वेरा विड़ी हुई। हाणे तो सवा बि त हिते मुंहिंजी का गलती करे छा पियो चए तो वेर वीरू सिर ते वरम वात वागुन थो वञा, वीर वीरू सिर ते वरम वात वागुन थो वञा, वीर वीरू सिर ते वरम वात वागुन थो वञा। तार में करने तरण जी, तार में करने तरण जी तो बिना तदबीर खुदी, तार में करने तरण जी तो बिना तदबीर खुदी, तो बिना तदबीर खुदी, तो बिना तदबीर खुदी, तो बिना तदबीर खुदी, तो बिना तदबीर खुदी। या मोहम्मद मुस्तफा मदन पंहिंजो आई वीर खुदी, या मोहम्मद मुस्तफा मदन पंहिंजो आई वीर। सजण साईं, इन ते असांजो अॼोको प्रोग्राम आलमी औताक पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। वरी नए मौज़ूअ सां नयूं ॻाल्हियूं, नयूं रीतूं ऐं नवां अंदाज़ खणी अव्हां जे साम्हूं हूंदासीं। मूंखे उमेदु आहे तव्हां पहिरीं प्यारा इन प्रोग्रामनि जे हवाले सां पंहिंजे मुहबतुनि सां ज़रूरु नवाज़ींदा। अल्लाह निगहबान। मोहम्मद मुस्तफा मर पंहिंजो आई